बिरासिटी में खबर ईंदाल बिरासिटी मुख्तलिफ गोठन चोड़ इलाको सिद्दीक इलाको गिरड़ इलाको जवान इलाको समेत केतरनि इलाइकनि में बरसाती पानी निकाल न थी सघियो, जंहिं सबब गोठाणनि जी जिंदगी अज़ाब बणिजी वई आहे। गोठाणनि जमींदार अब्दुल हकीम इलाको, इमरान इलाको, महराज इलाको, राशिद इलाको ऐं ॿियनि एहतजाज कंदे दायो त 4 महीना गुज़रण बावजूद मंगो दाली दे समेत मुख्तलिफ इलाइकनि में बरसाती पानी निकाल नाहे थी सघियो, जॾहिं त दे मंगो में लॻल पंपिंग स्टेशन ॾांहुं वेंदड़ मोरियूं ऐं नौलनि जे पानी जा रस्ता बासरनि बंदि करे छॾिया आहिनि। हिननि चयो त अदालत जे हुकमनि बावजूद डिप्टी कमिश्नर ऐं ॿिया अमलदार बरसाती पानी निकाल नथा कराए ॾियनि, जंहिं करे असां अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि चयो त इलाइक़े में बरसाती पानी सबबि असां जूं ज़मीनूं घर ऐं रोड रस्ता सभु कुझु ख़तम थी वियो आहे। हिननि PDM समेत ॿियनि इख्तियारनि खां घुर कई आहे त जल्द इलाइक़नि मां बरसाती पानी निकाल कराए ॾिनो वञे त जीअं असांजी ज़िंदगी ॿीहर बहाल थी सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।